अस्सलाम वालेकुम संगत अॼु थाईलैंड जे हिकु टॉलेस्ट स्विंग खे इंजॉय करण जो प्रोग्राम ठाहियोसीं। मूं सां गॾु मुंहिंजो दोस्त साद आहे। बाइक खे पटियोसीं ऐं पार्किंग जा पैसा बचाइण लाइ बाइक खे 7-11 ते पार्क कयोसीं। एशिया टेक जे गेट खां एंटर थी करे डायरेक्टली टिकट काउंटर ते वियासीं। इंस्टा 360 ऐं गोप्रो खे रेंट करण जो बि काउंटर हुयो। उनखे इग्नोर करे झूले खे ॾिठोसीं। माण्हुनि जूं दाऊं ॿुधी करे बि हिमत न हारीसीं। असांखे वॉलेट कीज़ ऐं मोबाइल रखण लाइ चयनि। मोबाइल तरीक़े सां लिकाए खयूं। झूले पंहिंजी स्पीड आहिस्ते आहिस्ते पक थी। शुरू में त मश्करी में वरितोसीं, पर उन खां पोइ जेको थियो उहो ॾिसो। स्विंग के बीहण खां पोइ सुख जो साह खयोसीं ऐं स्टाफ हेल्प कई असां सीट बेल्ट खोलण में। असां पंहिंजो सामान खयोसीं ऐं मां पंहिंजी ऐनक। अचो त हाणे हवाल था वठूं साद भाई खां। मज़ो आयो? मज़ो आयो। एंजॉय कयो असां। आउट ऑफ 10 घणा ॾींदो? 8 ॾींदो मां। अच्छा ज़िंदाबाद। कमन खा। हा असांखे त मज़ो अची वियो। 350 जी राइड हुई थाई पास जी ऐं मज़ो अची वियो। 8 आउट ऑफ 10 मुंहिंजे लाइ। संगत हाणे होटल लाइ वापसी कईसीं ऐं इहा होटल आहे जिते सॼा दोस्त रिहाइश पज़ीर आहिनि। ग्रैंड मार्क साद भाई खां मोकिलायोसीं ऐं संगत साकिब खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।